सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभिनी खे भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में। ऐं हीअ नशियात पहिरें रमज़ान खां वठी हिन महिल ताईं माशाअल्लाह जारी सारी आहे ऐं अवां जो सहकार हिन नशियात खे अॻिते वधाइण में आहे। मां अवां जी मेज़बान शाज़िया करीम अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां ऐं उमेद कयां थी तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक चाक चङा भला जोड़ मतारा हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो ऐं रमज़ान जो ही बाबरकत महीनो तमामु सुहिणे नमूने गुज़री रहियो हूंदो। ऐं एॾो जेको ॾिहाड़ो आहे रमज़ान 15 रमज़ान तमामु घणो ख़ासि आहे असां सभिनी मुस्लमाननि जे लाइ ऐं ख़ासि इन करे आहे छो त अॼु मौला हसन जो जनमु ॾिहाड़ो आहे। इन हवाले सां अॼु हिकिड़ो ख़ुसूसी प्रोग्राम आहे। उन्हनि जे शान ते, उन्हनि जे ज़िंदगीअ ते, उन्हनि जे फ़िक्र ते असां ॻाल्हाईंदासीं। उन खां पहिरियों मां ॿुधाईंदी रहां त हीअ नशियात अवां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी वारनि जे ताबुन सां। ऐं करशी जामे शीरी तमामु बहितरीनु मशरूब आहे, रिफ्रेशिंग आहे। सहरी हुजे, इफ़्तारी हुजे या आम ज़िंदगी हुजे, हर वक़्तु असां तमामु घणो इस्तेमालु कंदा आहियूं छो त गुलाब ऐं संदल मां तयारु कयो वेंदो आहे करशी जामे शीरी खे। अॼुकल्ह फोटे जे फ्लेवर में पिणु अवेलेबल आहे। उन खां पोइ सहकार हासिलु आहे टेलीनॉर 4G वारनि जो। ऐं इंटरनेट खां बिना त ज़िंदगी अण पूरी आहे ऐं इंटरनेट जेकॾहिं तेज़ रफ़्तार आहे, रफ़्तार सुठी आहे त पोइ मूड बि ख़ुशि रहे थो ऐं दुनिया सां कुझु लम्हनि में असां कनेक्ट बि थी था वञूं। त जेकॾहिं अवां कनेक्ट थियणु चाहियो था कुझु लम्हनि में, कुझु सेकेंड्स में दुनिया सां, त पोइ अवां इस्तेमालु कयो टेलीनॉर 4G। उन खां पोइ सहकार हासिलु आहे वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद। जेकॾहिं हैदराबाद जे प्राइम लोकेशन ते अवां खे सुठो बंगलो खपे, सुठो अपार्टमेंट खपे, सुठो प्लाट खपे त पोइ अवां राब्तो कयो वकार बिल्डर वारनि सां। मुनासिब किस्तनि ते ऐं मुनासिब रक़म में अवां पंहिंजे हिकिड़े सुठे घर जा मालिक थी सघो था। उन खां पोइ हिन नशियात खे अॻिते वधाइण में सहकार हासिलु आहे सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट वारनि जो। तमामु बहितरीनु चांहि जी पती आहे ऐं महिमान जी केतिरी बि ख़िदमत कयो। मां हमेशह इहो डायलॉग इन करे चवंदी आहियां छो त असांजी हाणे माना हिकिड़ो क़ौमी मशरूब मां चई सघां थी त चांहि थी वई आहे। महिमान जी केतिरी बि ख़िदमत कयो पर जेकॾहिं ठाहूक कोप चांहि जो नथा प्यारो त उहा महिमान नवाज़ी अणपूरी रहिजी वेंदी आहे। त पोइ मां इस्तेमालु करे सघो था सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट। ऐं सुरहाण वारनि जो चवणु आहे नवां रिश्ता जोड़े। उन खां पोइ हिन नशियात खे अॻिते वधाइण में सहकार हासिलु आहे रूह अफ़ज़ा वारनि जो। ऐं रूह अफ़ज़ा तमामु बहितरीनु मशरूब आहे। सालनि खां वठी असांजे घरनि में इस्तेमालु थींदो पियो हुजे। जेकॾहिं अव्हां खे ज़ाइक़ो पसंदि आहे त पोइ ज़रूरु अव्हां रूह अफ़ज़ा जो इस्तेमालु कयो ऐं हिन मौसम में ख़ासि करे रमज़ान में तमामु बहितरीनु आहे। उन खां पोइ ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। ऐं ऑलपर्स क्रीम जे हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदी हलां त नई ऑलपर्स डेयरी क्रीम ताज़े खीर मां तयारु कई वेंदी आहे ऐं हाणे नई पैकिंग में पिणु दस्तियाबु आहे। ऑलपर्स क्रीम घाटी ऐं मज़ेदार आहे छाकाणि त इहा क्रीम उन्हनि मेहनि ऐं ॻउनि जे खीर मां तयारु कई वेंदी आहे जिन जी पालना असां घरनि में कंदा आहियूं। ऐं घर वारी जेका मेह हूंदी आहे या ॻऊं हूंदी आहे उनजो खीर तमामु बहितरीनु हूंदो आहे, ज़ाइक़ेदार बि हूंदो आहे। ऐं हूअं त ॿाहिरि वरी इंजेक्शन्स बि इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि त पोइ उन में थोरो केमिकल मिली वेंदा आहिनि त इन करे उहो सिहत जे लाइ ठीकु न हूंदो आहे। पर जेको घर जो ढोर हूंदो आहे उनजो खीर तमामु बहितरीनु हूंदो आहे। ऑलपर्स क्रीम खे अव्हां सुबुह जे नाश्ते में इस्तेमालु करे सघो था, ख़ासि करे पराठे सां गॾु, डबल रोटी सां गॾु ऐं उनखां अलावा मेवनि ऐं माखीअ सां गॾु। जेकॾहिं अव्हांखे माखीअ में क्रीम जो इस्तेमालु पसंदि आहे त पोइ अव्हां इंतख़ाबु करे सघो था ऑलपर्स क्रीम वारनि जो। ऐं रमज़ान करीम में उअं ई तमामु घणियूं डिशिस तयारु थींदियूं आहिनि। रमज़ान में बि जेकॾहिं अव्हांखे कस्टर्ड ठाहिणो आहे या फ्रूट चाट ठाहिणी आहे उन में क्रीम जो इस्तेमालु करे सघो था। ऐं ईद अचण वारी आहे त ईद ते लाज़मी ॻाल्हि आहे केक ठहंदा, कस्टर्ड ठहंदो, ट्राइफल ठहंदी ऐं मुख़्तलिफ़ ताम पचंदा त उन्हनि में अव्हां क्रीम जो इस्तेमालु करे सघो था। चिकन कढ़ाई में या गोश्त जेका हांडी गोश्त तयारु थींदो आहे उन में इस्तेमालु करे सघो था। या ॿियूं जेकॾहिं क्रीम वारियूं डिशिस अव्हां सुठियूं पचाईंदा आहियो त पोइ अव्हां इस्तेमालु करे सघो था नई ऑलपर्स क्रीम जो। उन खां पोइ असां ज़िक्र कंदासीं यूफोन जो। ऐं यूफोन अव्हां सभिनी खे ख़बर आहे त
यूफोन हिकिड़ो अहिड़ो नेटवर्क आहे जेको अव्हांखे फ़िक्रनि खां आज़ादु कंदो आहे, अव्हां जी परेशानियुनि खे परे कंदो आहे। ऐं ख़ासि करे सुपर कार्ड जेको आहे 599 रुपीज़ में अवेलेबल पहिरियों बि हुयो ऐं हाणे बि अवेलेबल आहे। उन ते का टैक्स लागू कोन कई वई आहे, पर उन में हाणे फ़ाइदो इहो आहे त जेकॾहिं अव्हां सुपर कार्ड ख़रीद कयो था 599 रुपीज़ जो, त उन सां गॾु अव्हांखे 500 MB इंटरनेट इज़ाफ़ी मिलंदी, यानी कि टैक्स बि न आहे ऐं इज़ाफ़ी अव्हांखे इंटरनेट पिणु मिलंदी। ऐं इन सुपर कार्ड प्लस जॾहिं अव्हां लोड कंदो त पोइ अव्हां जी भरे इंटरनेट इस्तेमालु करे सघो था। डाउनलोडिंग, स्ट्रीमिंग, वीडियो कॉलिंग ऐं ब्राउज़िंग अव्हां करे सघो था। उन में का रुकावट, का तकलीफ़ न थींदी। सो यूफोन वारनि जो चवणु आहे सभु चलेगा अब भी बेफ़िक्री से। ऐं यूफोन वारनि जो इहो बि चवणु आहे त नो एडिशनल चार्जिस एंड वैसे की वैसी बेफ़िक्री। सो जेकॾहिं अव्हांखे बिल्कुलु बेफ़िक्री खपे त पोइ अव्हां यूफोन जो इस्तेमालु करे सघो था, सुपर कार्ड इस्तेमालु करे सघो था। के चार्जिस उन ते न आहिनि एक्स्ट्रा, को टैक्स न आहे। 599 में पहिरियों बि अवेलेबल हुयो, हाणे बि अवेलेबल आहे। ऐं हाणे फ़ाइदो इहो आहे त 500 MB अव्हांखे इंटरनेट उन ते बिल्कुलु फ्री मिलंदी। त इन खां वधीक बहितरीनु ऑफर त मुंहिंजे ख़्याल में का थी नथी सघे। सो अव्हां हाणे यूफोन ख़रीद कयो। ऐं हाणे छो त ॻाल्हियूं जाम थी वियूं आहिनि, सभिनी सहकारी कंपनी जे सहकार जी तमामु घणी थोराइती आहे जो हिन नशियात खे अॻिते वधाइण में उन्हनि पंहिंजो सहकार असांखे ॾिनो। ऐं हाणे वधंदासीं पंहिंजे उन ख़ासि ॾींहं ॾांहुं जंहिंजो ज़िक्र मां शुरूआत में कयो ऐं मौला हसन जो मूं ज़िक्र कयो त अॼु उन्हनि जो माशाल्लाह योम विलादत आहे। उन ते असां ॻाल्हाईंदासीं, कचहरी कंदासीं। ऐं यकीन कयो हीउ जेको घराणो आहे त अलाह साईं हीअ पूरी काइनात रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ तख़लीक़ कई, उन्हनि जे लाइ बणाई। ऐं इश्क जी इंतिहा ॾिसो त मौला हुसैन जे घराणे इश्क जी इंतिहा करे छॾी, पंहिंजी पूरी काइनात दीन इस्लाम ते लुटाए छॾी। त इहो आहे इश्क। ऐं इन इश्क ते अॼु असां ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियों जेको महिमान हिते कही आयो आहे माशाल्लाह उन जी MA थियल आहे इस्लामिक स्टडीज़ में ऐं ख़तीब आहिनि, ख़तीबुल असर आहिनि ऐं प्रिंसिपल आहिनि क़ुरान अहल बैत अकेडमी जा। भलीकार चऊं था सैयद इमरान रज़ा ज़ैदी साहब खे। अस्सलाम वालेकुम। सभु ख़ैरियत सां आहियो ऐं वॾी महिरबानी, मां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियो और बहुत शुक्रिया आप यहाँ पर आए। उन खां पोइ वरी अदड़ो हिन पासे ॾे अची वियो आहे। हाजी मखणो फ़क़ीर मौजूदु आहे, हमेशह जीअं अव्हांखे भलीकार चऊं था ऐं लख थोरा अव्हां जा अव्हां हिते कही आया आहियो। उन खां पोइ सैयद कामिल रज़ा मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, आपको भी खुशामदीद कहते हैं। ऐं उन खां पोइ वरी माशाल्लाह तमामु बहितरीनु मनक़बत पढ़ंदो आहे ऐं मारूफ़ पिया आहे माशाल्लाह, इन जो आवाज़ अंदाज़ तमामु मिठड़ो आहे। शाहरुख रज़ा नक़वी साहब, अस्सलाम वालेकुम, आपको भी खुशामदीद कहते हैं। ऐं उन खां पोइ वरी ॿियो नींगर वेठो आहे जमील अब्बास साहब, अस्सलाम वालेकुम, आपको भी खुशामदीद कहते हैं। और आज के ख़ास दिन के हवाले से आपका इंतखाब किया गया है और यकीन करें कि पंचतन का जिक्र करना, अल्लाह का जिक्र करना, उसके महबूब का जिक्र करना ये इबादत है और आपको चुना गया है तो ये बड़ी नसीब वाली बात है। सो हाजी मखणो फ़क़ीर मौजूद आहे। ऐं सर इससे पहले कि बातचीत को हम आगे बढ़ाएं, मैं चाहूँगी कि हमदे बारी ताला से बाकायदा नशियात का आगाज़ किया जाए। हाजी मखणे फ़क़ीर खे दरख्वास्त कंदसि त हमदे बारी ताला पढ़ण जी सादत हासिल करें। मुझो खुदा मिलन खां, मुझो खुदा मिलन खां वध मेहरबान लजपाल ला शरीक लहू उन जो ई शान मुझो खुदा मिलन खां। सुभान अल्लाह। बाबे बिना जे ईसा बर में जमे तछा, हजरत अली अल्लाह जे घर में जमे तछा। बाबे बिना जो ईसा बर में जमे तछा, हजरत अली अल्लाह जे घर में जमे तछा। कानून खे फेराए, कानून खे फेराए कादेर कान लजपाल ला शरीक लहू उन जो ई शान
मुझो खुदा मिलन खां आड़ा खलील जो जे ठह पठरे तछा फिरौन वट जे मूसा वडड़ो करे तछा आड़ा खलील जो जे ठह पठरे तछा फिरौन वट जे मूसा वडड़ो करे तछा दिल बर खे दुश्मन जो दुश्मन खे दिल बर जो कंदो निगहबानो लजपाल ला शरीक लहू उन जो ई शानो मुझो खुदा मिलन खां वध मेहरबानो लजपाल ला शरीक लहू उन जो ई शानो मुझो खुदा मिलन बेशक मुझो खुदा सभिनि खां वध महिरबान आहे ऐं अॼु के न ख़ासि ॾींहं ते ॿीहर असां रोशनी विझंदासीं त अॼु इमाम हसन अलैहिस्सलाम जे विलादत जो ॾिहाड़ो आहे। सो सबसे पहले सैयद इमरान साहब आपसे ये जानना चाहूँगी कि हज़रत इमाम हसन की विलादत किस सन में हुई? कुछ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो आज की मुनासबत से मैं आलम इस्लाम को मुबारकबाद पेश करता हूँ। मुबारक, आप सभी को भी मुबारक हो कि आज के दिन परवरदिगार आलम ने हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को बड़ा नवासा अता फरमाया और उनकी दुख्तर हज़रत फ़ातिमा ज़हरा सलाम अलैहा के घर में इस इमाम की विलादत हुई। तारीख़ से साबित है कि 15 माह रमज़ानुल मुबारक सन 3 हिजरी मदीना मुनव्वरा में हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम की विलादत बासआदत हुई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, क्या कहने। और हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम का नाम किसने तजवीज़ किया था? कुछ इस पर रोशनी डालेंगे आप? अगर तारीख़ पर गौर किया जाए तो जिस वक्त इमाम हसन अलैहिस्सलाम की विलादत हुई तो हज़रत फ़ातिमा ज़हरा ने हज़रत अली अलैहिस्सलाम से कहा कि आप अपने फ़र्जंद का नाम तजवीज़ कीजिए। ठीक। तो हज़रत अली अलैहिस्सलाम ने उस वक्त फरमाया कि पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के होते हुए मैं ये सबकत नहीं कर सकता हूँ। तो मौला अली ने फरमाया कि नबी के होते हुए मैं नहीं सबकत नहीं कर सकता हूँ। लिहाजा पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ लाए और कहा या अली आपने अपने इस फर्जंद का नाम क्या तजवीज़ किया है? तो हज़रत अली अलैहिस्सलाम ने अर्ज़ किया या रसूल अल्लाह आपके होते हुए मैं ये सबकत नहीं कर सकता। उधर परवरदिगार आलम ने हज़रत जिब्रील अमीन को फरमाया कि ज़मीन पर जाओ और मेरे नबी के यहाँ नवासा पैदा हुआ है। ठीक। और फिर उस नवासे की मिसाल ऐसे है कि जैसे परवरदिगार आलम ने जनाब मूसा और जनाब हारून में रिश्ता कायम किया था कि हज़रत हारून अलैहिस्सलाम के भी बड़े फर्जंद का नाम शब्बर था, लिहाजा शब्बर नाम तजवीज़ किया गया। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में आए और आकर अर्ज़ करते हैं अल्लाह के रसूल, अल्लाह आपको सलाम पेश करता है और ये तोहफ़ा देता है कि परवरदिगार आलम ने आपको ये नवासा अता फरमाया, आप इस नवासे का नाम शब्बर रखें। ठीक। तो पैगम्बर इस्लाम ने उस वक्त हज़रत जिब्रील अमीन से फरमाया कि ये तो इब्रानी ज़बान का लफ्ज़ है, तो लिहाजा और मेरी ज़बान अरबी है। तो उस वक्त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम ने पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से अर्ज़ किया या रसूल अल्लाह इब्रानी ज़बान में जिसको शब्बर कहते हैं अरबी ज़बान में उसे हसन कहा जाता है। सुभान अल्लाह। तो लिहाजा परवरदिगार आलम ने इमाम हसन अलैहिस्सलाम का नाम तजवीज़ किया था। सुभान अल्लाह, क्या कहने। मज़ीद हम गुफ्तगू करेंगे इस हवाले से। शाहरुख साहब मौजूद हैं, शाहरुख रज़ा, तो मैं चाहूँगी कि माइक हाजी मखने फ़कीर वटा है, किबला माइक शाहरुख डाम पास कजो जी, बिस्मिल्लाह। मारूफ शायर जमील अब्बास का कलाम आपकी समातों की नज़र सरकार देखिए।
زہرا جی جھولیا میں آیو پاک حسن مولا زہرا جی جھولیا میں آیو پاک حسن مولا پڑھی بی بی بسم اللہ چمیو پاک حسن مولا زہرا جی جھولیا میں آیو پاک حسن مولا پڑھی بسم اللہ بی بی چمیو پاک حسن مولا احمد جے گھرانے میں آج بھیری خوشی آگے احمد جے گھرانے میں آج بھیری خوشی آگے چمے پیار سا منجھے نبی کھیوں پاک حسن مولا زہرا جے جھولی میں آیو پاک حسن مولا. اور سرکار قبلہ نے جو بات کی اسی کو آگے لے کے چلوں گا. نام کے حوالے سے دیکھیے گا. بابا کو نالو رکھو مجھے سونے بچڑے جو بابا کو نالو رکھو مجھے سونے بچڑے جو زہرا جے بابا دسے رکھیو پاک حسن مولا رکھیو پاک حسن مولا. اور مقطع پیش کروں. شان شجاعی لکھے حیدر جے بچڑے جی شان شجاعی لکھے حیدر جے بچڑے جی زہرا جی عطا ہے لکھیو پاک حسن مولا پڑھی بی بی بسم اللہ چمیو پاک حسن مولا. بہت خوب ماشاءاللہ. اور کیا عقیدت تھی, نیاز مندی اور ماشاءاللہ انداز ہمیشہ کی طرح آپ کا بہت ہی خوب. سید عمران رضا زیدی صاحب, مولا کائنات مولا علی کی سخاوت بڑی مشہور تھی, تو یقیناً مولا حسن ان کے فرزند ہیں تو ان کی سخاوت بھی یقیناً انتہا پر ہوگی. تاریخ کیا کہتی ہے اس حوالے سے؟ اگر تاریخ پر غور کیا جائے تو امام حسن علیہ السلام کے پاس جب بھی کوئی سائل آتا تھا جی جی تو آپ سائل کو جو کچھ ہوتا تھا وہ عطا کر لیتے تھے. سبحان اللہ, کیا کہنے. تو ایک روز ایک سائل آیا, امام حسن علیہ السلام نے اپنے غلام سے فرمایا کہ گھر میں جو کچھ ہے سائل کو دے دو. غلام نے جو کچھ تھا سائل کو دے دیا. ٹھیک. پھر امام حسن علیہ السلام نے ایک جملہ ارشاد فرمایا, جمع سال کی زندگی کے افضل ترین دن وہ ہوتے ہیں کہ جب اس سے سوال کیا جائے اور وہ پورا کرتے ہیں. ٹھیک. اور پھر امام حسن علیہ السلام نے فرمایا کہ اگر سمندر کو ہماری سخاوت کا حقیقت میں علم ہو جائے تو وہ خجالت سے زمین میں دھس جائے. کیا کہنے. سمندر کے پاس بہت پانی ہے تو لہٰذا امام حسن علیہ السلام نے فرمایا کہ اگر سمندر کو ہماری سخاوت کی حقیقت معلوم ہو جائے ٹھیک تو وہ خجالت سے زمین میں دھس جائے. کیا کہنے. اچھا, زندگی کے متعلق ان کی کیا نظریات تھے, کچھ اس حوالے سے روشنی فرمائیں گے آپ؟ امام حسن علیہ السلام کی زندگی چونکہ معصوم ہے اور من جانب الہی ہیں تو انتہائی سادہ زندگی بسر کرتے تھے کہ ایک شامی مسلسل اذیت امام علیہ السلام کو دیتا تھا. ایک روز امام حسن علیہ السلام نے طے کر دیا کہ آج میں اس کی اصلاح کروں گا. ٹھیک. لہٰذا امام حسن علیہ السلام نے اس شامی سے مخاطب ہو کر فرمایا کہ بھائی
ایسا معلوم ہوتا ہے کہ تم مسافر ہو، اگر تمہارے پاس سواری نہیں ہے تو میں تمہیں سواری دیتا ہوں، اگر تمہارے پاس کھانے کو نہیں ہے میں تمہیں کھانے کو دیتا ہوں، اگر تمہارے پاس پانی نہیں ہے تو میں تمہیں پانی پیش کرتا ہوں۔ اس نے امام حسن کے اخلاق کو دیکھا اور ان کی سادگی کو دیکھا تو فوراً اس نے کلمہ پڑھ لیا۔ یعنی اس ہستی نے اپنے کردار سے، اپنے اخلاق سے جو مخالف تھا، دشمن تھا، اسے بھی اپنا ہمنوا بنا لیا اور کلمہ توحید پڑھوا لیا اس کی زبان سے۔ سبحان اللہ، سبحان اللہ۔ یہی تو شان مبارک ہے، یہی تو شان مبارک ہے کہ جس کا ذکر آج ہم کر رہے ہیں، اور یہی وجہ ہے کہ ہم ان کو بھول نہیں سکتے، تاریخ ان کو کبھی نہیں بھول سکتی، کیونکہ دین اسلام کے لیے ان کی جو قربانیاں ہیں، میں سمجھتی ہوں کہ ہماری اتنی اوقات نہیں کہ ہم وہ ذکر بھی کر سکیں۔ ہم بس ایک چھوٹی سی اپنی ایک ذمہ داری جو نبھا پا رہے ہیں یا نہیں نبھا پا رہے ہیں، ہم یہ بھی نہیں جانتے، لیکن ہم کوشش کر رہے ہیں۔ اور عفو درگزر کی بالکل مثال، بے شک، اگر چاہتے امام حسن علیہ السلام تو شامی سے بدلہ لے سکتے تھے، وہ امام کو اذیت پہنچا رہا تھا، تکلیف پہنچا رہا تھا۔ اگر کوئی عام انسان ہوتا تو انسانی تقاضے کے مطابق کیا کرتا؟ وہ بدلہ لیتا، لازم سی بات ہے۔ لیکن چونکہ یہ نمونہ بن کر آئے ہیں دنیا والوں کے سامنے، ایسا کامل نمونہ بن کر آئے ہیں کہ قیامت تک کے لیے ان کا کردار جو ہے وہ مثالی رہے گا، مثالی اور امر ہو گیا۔ بالکل، سبحان اللہ، کیا کہنے۔ اور غالباً مائک آپ کے پاس ہے شارف؟ حاجی مکھنو فقیر کو میں چاہوں گی کہ مائک دے دیجئے۔ اॼु वॾी ॾुख जी ख़बर बि आहे त सरदार अली मोहम्मद ख़ान महर जे अॼु वफ़ात जो ॾिहाड़ो आहे ऐं उन्हनि जी वफ़ात, बल्कि अॼु उन्हनि जी वफ़ात थी आहे ऐं हिननि अव्हां जे ॻोठ जा हुया ग़ालिबन, त कुझु अव्हां चवणु चाहींदो हिन हवाले सां? जॾहिं को ख़ुशीअ जो ॾींहुं थींदो या को मिलण मुलाक़ात जो ॾींहुं थींदो त सरदार अली मोहम्मद ख़ान महर साहब साबिक़ वज़ीर आला निहायती वॾा हमदर्द इंसान हुआ। पोइ जॾहिं मुंहिंजो वञणु थींदो त मूंखे नात ज़रूरु पढ़ाईंदा हुआ। सुभान अल्लाह। नात पढ़ाए मूंखे चवंदा दिलि ईअं थी चवे त तूं नात पढ़, बीठो मां वेठो ॿुधां। ऐं इंसानी हमदर्दी उन में एॾी जो ग़रीब मिसकीन अचे न, उथी करे उन सां भाकुर पाईंदा हुआ ऐं हमेशह पंहिंजे तक जी सीट खटींदा रहिया, कॾहिं न हारायूं। इन अख़लाक ऐं मर्तबे जे करे जो माण्हुनि सां उन्हनि जो वर्ताव तमामु सुठो ऐं सुहिणो सुठो, वॾी हमदर्दी ग़रीब मिसकीननि सां। अॼु उन माण्हू खां असां महरूम थी वियासीं। अलाह ताला उनखे जवारे रहमत में जॻह। पर मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ा माण्हू कॾहिं बि मरंदा न आहिनि, उहे तारीख़ में हमेशह अमर थी वेंदा आहिनि। जिस्मानी तौर ते भले असांजे विच में न हूंदा आहिनि, पर रूहानी तौर ते पंहिंजे किरदार वसीले ऐं पंहिंजे ख़िदमतुनि वसीले हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि। त भले जे अॼु उन्हनि जो लाॾाणो थियो आहे ऐं असां सभई उन्हनि जे फैमिली सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। मौत बरक आहे, हर इंसान खे पंहिंजो वक़्तु पूरो करिणो आहे, उन खां पोइ हिन दुनिया में रुख़सत थियणो आहे। बसि दुआ करे सघिजे थी ऐं दुआ कयूं अलाह साईं जिन नेमतुनि खां कॾहिं मायूस न थींदा कयो। हे ज़िंदगी जो हिकिड़ो वहिंवार आहे, हिकिड़ो सिलसिलो आहे। पैदाइश जेकॾहिं थिए थी त पोइ लाज़िम आहे इंसान खे हिन दुनिया मां वञिणो बि आहे, रहलत बि करणी आहे। पर इन विच में कुझु अहिड़ो करे वञिजे ज़िंदगी में जो तारीख़ यादि रखे ऐं माण्हू असांखे यादि रखनि। जे सरदार अली मोहम्मद ख़ान महर खे यकीनन यादि रखियो वेंदो ऐं तारीख़ यादि रखंदी। उनखां पोइ बि ख़ासि शयूं आहिनि, उन्हनि ते असां नज़रसानी कंदासीं। पर सैयद कामिल रज़ा मौजूदु आहे, माइक क़िबला जेकॾहिं हिन नींगर ॾे पहुचायो त। ऐं उनखां पोइ अव्हांखे ॿुधाईंदी हलां त सचल सरमस जो उर्स मुबारक बि जारियो सारी आहे 14, 15 ऐं 16 तारीख़ ते रमज़ान ताईं, 16 रमज़ान ताईं जारी रहंदो ऐं हिन महिल उर्स माशाल्लाह जारी आहे। जी बिस्मिल्लाह। क्या पूछते हो मुझसे क्या क्या हसन का है, क्या पूछते हो मुझसे क्या क्या हसन का है, जो कुछ भी है खुदा का वो सारा हसन का है, क्या पूछते हो मुझसे क्या क्या हसन का है। वाजिब समझ के करता हूँ मैं जब से लानत
के करता हूँ मैं जब से लानते, जब से मेरी नजर में जनाजा हसन का है। क्या पूछते हो मुझसे क्या क्या हसन का है। सुभान अल्लाह, बहुत खूब माशाल्लाह। ऐं उन खां पोइ हमारे साथ जमील अब्बास मौजूद हैं, तो हम चाहेंगे कि आप भी अपनी अकीदत और मोहब्बत का इजहार करें। और आज माशाल्लाह इतना ख़ास दिन है आलम इस्लाम के लिए। बिस्मिल्लाह। खुदा की पहचान बन के जब से मुझे तारुफ हुआ हसन का, खुदा के पहचान बन के जब से मुझे तारुफ हुआ हसन का, समझ में आने लगा है तब से, समझ में आने लगा है तब से मुझे भी कुछ कुछ खुदा हसन का। शेर देखिएगा। बतूल हजरा की गोद में वो नज़ूल जब कर चुका हसन का, अली के होठों से काम लेकर खुदा ने बोसा लिया हसन का, अली के होठों से काम लेकर खुदा ने बोसा लिया हसन का। अली से पहले ही वास्ते पर खुदा ने सुन ली जो बात मेरी, तो मैंने अगली दुआ के खातिर बचा लिया वास्ता हसन का। अभी चरागों का सिलसिला है, जनाब मेहदी तलक चलेगा। अभी तो ज़हरा के घर में रोशन हुआ है पहला हसन का। अभी तो ज़हरा के घर में रोशन हुआ है पहला दिया हसन का। खुदा के पहचान बन के जब से मुझे तारुफ हुआ हसन का।
सुभान अल्लाह, क्या कहने, बहुत खूब माशाल्लाह और बहुत ही खूबसूरत आपका अंदाज़। ऐं अवां खे ॿुधाईंदी हलां त हीअ नशियात अवां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे कर्शी जामे शीरी, टेलीनॉर 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहान प्रीमियम गोल्डस, रूहब्सा, ऑलपर स्क्रीन ऐं यूफोन वारनि जे सहकार सां। उमेद कयां थी त अॼोकी नशियात तव्हांखे तमामु घणी पसंदि अची रही हूंदी। ऐं मौला हसन जो फरमान आहे त ज़मीन ते आजिज़ी सां रहणु सिखो, ज़मीन जे हेठां सुकून सां रही सघंदो। त यानी कि न्याज़ ऐं निवड़त जो दर्स ॾिनो आहे उन्हनि ऐं इंसान खे इहो सेखारियो आहे त गुरूर ऐं तकबुर इंसान जे ज़ात खे नथो सुहे। जेतिरी आजिज़ी हूंदी, जेतिरी इनकिसारी हूंदी, जेतिरो मुहबत सां ॿियनि सां पेश ईंदो, हेठि जेका क़ब्र में जेका ज़िंदगी आहे, आख़िरत जी जेका ज़िंदगी आहे न, उहा वधीक सुहिणी थी वेंदी ऐं ख़ूबसूरत थी वेंदी। त असां पंहिंजी ज़िंदगी में हर शइ जी तयारी कयूं था, पर आख़िरत जी तयारी नथा कयूं। ऐं यकीन कयो आख़िरत खां पोइ असांजी आख़िरत में जॾहिं असां वेंदासीं तॾहिं असांजी ज़िंदगी शुरू थींदी ऐं उन ज़िंदगी जी असांखे तयारी करणी आहे। मौजूद महिमान बि हिते मौजूदु आहिनि, ग़ालिबन साही जो वक़्तु आहे। जी सो साही ॾांहुं वधंदासीं, साही खां पोइ सिलसिले खे वरी असां अॻिते वधाईंदासीं। ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी व्यूवर, सलाम रमज़ान नशियात में वरी मां सभिनी खे भलीकार चवां थी। नशियात तव्हां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे कर्शी जामे शीरी, टेलीनॉर 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहान प्रीमियम गोल्डस, रूहब्सा, ऑलपर्स ऐं यूफोन वारनि जे सहकार सां। नशियात खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं हिन बाबरकत नशियात में कुझु नवनि महिमाननि असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि सां कचहरी कंदासीं। अॼु मां खे ॿुधाईंदी हलां त दुनिया में यतीम ॿारनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे ऐं यतीम ॿारनि जी किफ़ालत जो यकीन कयो जेतिरो सवाबु आहे एतिरो शायदि कंहिं ॿियनि नेकीअ जो कोन आहे। ऐं मूंखे ॿुधाईंदी हलां जंहिं शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे माशाल्लाह अल ख़िदमत फाउंडेशन सिंध जा वॉलंटियर मैनेजमेंट डेस्क जा हेड आहिनि ऐं इन हवाले सां अल ख़िदमत फाउंडेशन में हुनजूं तमामु घणियूं ख़िदमतूं रहियूं आहिनि ऐं यतीम ॿारनि जे हवाले सां हिन महिल मुख़्तलिफ़ ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। भलीकार चऊं था सलमान अली साहब के, अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह, कैसे मिजाज हैं आपके, खैरियत से हैं? थैंक यू सो मच, आपने ख़ास टाइम दिया। तो आज दुनिया भर में यतीम बच्चों का आलमी दिन मनाया जा रहा है, तो सबसे पहले तो इस हवाले से क्या कहना चाहेंगे और अल ख़िदमत फाउंडेशन इस हवाले से क्या कर रही है, कुछ रोशनी डालेंगे प्लीज़? ॾिसो, अल ख़िदमत फाउंडेशन त ज़ाहिर रिनोन्ड ऑर्गेनाइज़ेशन आहे। अॼु कोशिशि कंदासीं त फोकस कयूं यतीम ॿारनि जे हवाले सां, ऐं अॼु आहे बि आलमी ॾींहुं, तव्हां ॿुधायो। आलमी इदारो अक़वाम मुत्तहिदा उनजी रिपोर्ट जे मुताबिक़ दुनिया भर में 48 लख यतीम ॿार आहिनि जेके हिन महिल यतीम आहिनि, माउ पीउ जो दुनिया भर में 48 लख। जी हा, उन्हनि मां जेके 60% आहिनि उहे एशिया में आहिनि। अंदाज़ो हणो मतिलबु त एतिरी वॾी तादाद में उनजा रीज़न्स इलाही सारा थींदा आहिनि। मुल्क में बदमनी आहे ऐं दुनिया भर में जेके डिज़ास्टर अचनि था ज़ाहिर इन में यतीम ॿार जी का ग़लती न आहे त उहो यतीम थी पियो आहे, पर बतौर बहसियत मुआशरा असांजी ज़िम्मेदारी आहे त असां उनखे ओन कयूं। इहो मुआशरो असांजो आहे, अल्टीमेटली असांजा ॿार, असांजा भाइर, असांजी भेनरूं इन मुआशरे में रहनि था। इहे मुआशरे में अगरि बुराई या ख़राबी फैलजंदी उनजो इफ़ेक्ट अल्टीमेटली असांजे ॿारनि ते, असां ते ज़रूरु ईंदो। पाकिस्तान भर में जेके यतीम ॿारनि जी तादाद आहे, यूनिसेफ जा इहे कोट्स आहिनि त 42 लख यतीम ॿार आहिनि पाकिस्तान में। 42 लख तमामु घणी हिकिड़ी आबादी आहे जेके चऊं था। अगरि इन 42 लख ॿारनि खे असां केयर न कई, इन्हनि जो ख़्यालु न कयो त ज़ाहिर इहे कंहिं ग़लति सोबत में वेंदा।
लाज़मी ॻाल्हि आहे अॼुकल्ह उहे बि मुआशरो एतिरो ख़राब थी चुको आहे हिन में ॿारनि जो बिगड़ण तमामु सोसाइटी आहे जेके मुआशरे जा उहे बि बुराई जी तरफ़ रुझान घणो हूंदो आहे अच्छाई तमामु मुश्किल सां पढ़िया लिखिया ॿार अॼुकल्ह बुराई ॾे तमामु घणा ईंदा आहिनि मतिलबु नॉर्मली सिगरेट ड्रग्स त कॉमन थी विया आहिनि ऐं इहे अवाइल स्टेज हूंदा आहिनि इनिशियल स्टेज हूंदा आहिनि उन खां पोइ माण्हू जेको आहे अॻिते बुराइनि जी तरफ़ वधंदो आहे अल ख़िदमत जी इहा कोशिशि आहे ऐं अल ख़िदमत इहो इनिशिएटिव वरितो जंहिंजी बुनियाद ते यूएनओ इहो इन यूनिट यूएनओ बि इन शइ खे एक्नॉलेज कयो उन खां अलावा पाकिस्तान जी जेकी असेंबलीज़ आहिनि सेनेट आहे क़ौमी असेंबली आहे इन जो बिल मंज़ूर कयो त इहो ॾींहुं यतीम ॿारनि जे हवाले सां मल्हाईंदासीं ऐं इन जो मक़सदु इहो हूंदो त सॼे पाकिस्तान में जेके माण्हू आहिनि उनखे अवेयरनेस ॾियणी आहे त इहे जेके यतीम ॿार आहिनि असांजा ॿार आहिनि इन्हनि जी केयर असां न कंदासीं त ॿियो को न कंदो इहे 42 लख ॿार अॼु त ॿार आहिनि पर सुभाणे असांजे लाइ इहे नासूर थी सघनि था कैंसर थी सघनि था असांजी सोसाइटी ऐं मुआशरे लाइ अल ख़िदमत तमामु घणो सुठो इनिशिएटिव खयो आहे ऐं जेके बि तमामु पाकिस्तान जूं इंटरफेरेंस रखण वारियूं पर्सनैलिटीज़ आहिनि उन्हनि खे इन कारवा में शामिलु कयो आहे ऐं तमामु सुठे तरीक़े सां हिनखे सेलिब्रेट कयूं था प्रैक्टिकली बि इनिशिएटिव आहे अल ख़िदमत फाउंडेशन तक़रीबन हिन महिल 12,000 यतीम ॿार जी कफ़ालत करे रही आहे अल ख़िदमत पाण न अल ख़िदमत सां गॾु सॼी पाकिस्तानी क़ौम आहे पाकिस्तान जी अवाम आहे जेके अल ख़िदमत खे डोनेट करे थी अल ख़िदमत जो कमु ऐं ॿिया जेके यतीम ॿारनि जे इदारे लाइ कमु कनि था मुख़्तलिफ़ ईअं आहे त अल ख़िदमत फाउंडेशन उनजी करेक्टर डेवलपमेंट पर्सनल डेवलपमेंट ते उन्हनि जी तालीम ते घणो फोकस करे थी न त सिर्फ़ु ईअं न आहे त उन्हनि खे चेक या पैसा ॾियणु छॾ ऐं उनजी ज़िमेदारी ख़तमु ईअं न आहे अच्छा जॾहिं बि कंहिं फाउंडेशन खे लाज़िम आहे असां कुझु डोनेट कंदा आहियूं त डाउट हूंदो आहे जी आया मुंहिंजी जेका रक़म आहे सही जॻह ते इस्तेमालु थींदी या न थींदी त जेका यतीम ॿारनि जी किफ़ालत तव्हां कयो था छा जेकॾहिं मां कंहिंजी किफ़ालत कयां त मूंखे ख़बर हूंदी त मां कंहिंखे ॾियां पई ऐं मुंहिंजो पैसो काॾे वञे पियो कुझु डिटेल तव्हां शेयर कयो था उन्हनि सां बिल्कुलु इन में मां तव्हांखे ॿुधायां त असां वटि लखे जी तादाद में यतीम ॿारनि जा फॉर्म ऑनलाइन पिया आहिनि वेबसाइट ते उहे कंहिं मोकिलिया आहिनि जेके ज़िले लेवल ते यूसी लेवल ते असांजा वॉलंटियर आहिनि उन्हनि बाक़ाइदा फॉर्म फिल करे असांखे वेबसाइट ते असां एंट्री कया तव्हां अगरि चाहियो था त कंहिं यतीम ॿार जी कफ़ालत हणो अल ख़िदमत जी वेबसाइट ते वञी ERP सिस्टम ते तव्हां ॾिसी सघो था त मां कंहिं ॿार जी कफ़ालत खणी सघां उन खां पोइ उनजी रिपोर्ट तव्हांखे वेंदी मंथली रिपोर्ट ईंदी 3 महीननि जी रिपोर्ट तव्हां वटि ईंदी त तव्हांजो जेको स्पॉन्सर्ड ॿार आहे किन पोज़ीशन में आहे उनजी रिपोर्ट छा आहे उनजी तालीमी कैफ़ियत छा आहे तव्हां उन सां मुलाक़ात करे सघो था मतिलबु मुतमइन थींदो आहे इन सां ॾिसो न तव्हांजो दिलि मुतमइन थींदो मिसाल तौरु तव्हां हिकिड़े ॿार जी कफ़ालत कई आहे त तव्हांजो दिलि ख़ुशि थींदो त यार मुंहिंजे करे हिकिड़ो ॿार इफेक्ट थियो आहे त तव्हांजी हैसियत हूंदी अञा 3-4 ॿार अच्छा यतीमनि में बि टाइप्स आहिनि हिकिड़ा त उहे आहिनि जिन जो को वाली वारिस न आहे जंहिंखे असां स्ट्रीट चिल्ड्रन्स बि चई सघूं था ॿिया कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जिन जा माउ पीउ हयात न हूंदा आहिनि पंहिंजे कंहिं रिश्तेदार वटि कंहिं चाचे वटि कंहिं मामे वटि हिते रहंदा आहिनि त उनखे कीअं था तव्हां डिस्ट्रीब्यूट कयो ऐं उनखां पोइ लाज़िम आहे हिकिड़ो जेको स्ट्रीट वारो ॿारु आहे उनजे लाइ तव्हांखे हिकिड़ो हंधु खपे हिकिड़ो को सेंटर खपे जिथे हुन जी केयर करे सघो ऐं हुनजी वरी किफ़ालत यकीनन चाचो मामो करे सघे थो त इन्हनि शयुनि खे कीअं था ॾिसो इनखे 2 कैटेगरी में डिवाइड कयो आहे लाज़िम आहे 2 कैटेगरीज़ कोशिशि कई आहे त असांजी कोशिशि इहा आहे त ॾिसो जेकी शफ़क़त हुनजो रिलेटिव ॾेई सघे थो न को इदारो न्यूट्रल इदारो नथो ॾेई सघे हुनजी माउ ॾेई सघे थी हुनजो मामो ॾेई सघे थो चाचो ॾेई सघे थो कोशिशि कंदा आहियूं त उहो पंहिंजे इहे रिलेटिव मौजूदु आहिनि ऐं इहे ख़ुशी सां पाण वटि रखण लाइ तयारु आहिनि त उनखे फाइनेंशियली सपोर्ट कंदा आहियूं उनजी मदर जे नाले सां अकाउंट खुलंदो आहे उन में पैसा वेंदा आहिनि पोइ उनजो चेक एंड बैलेंस थींदो आहे उनजी स्कूलिंग जो ज़िमेदारी हूंदी आहे उन जेके मंथली एक्टिविटीज़ हूंदा आहिनि उन में शामिलु कंदा आहियूं ताकी उनजी करेक्टर बिल्डिंग थिए उन खां अलावा ॿियो सेक्टर आहे आगोश जो जंहिंमें तव्हां ॻाल्हि कई स्ट्रीट चिल्ड्रन जी माउ बि न आहे पीउ बि न आहे वीचारो घुमे उहो ख़तरनाक तमामु ख़तरनाक स्टेज आहे ऐं उन में पोइ असां आगोश सेंटर में उनखे खणी ईंदा आहियूं ऐं उन खां अलावा उनखे सॼी हिकिड़ो 24 कलाक जो पैटर्न ठहियलु हूंदो आहे उन पैटर्न में ढली करे उहो तमामु ख़ूबसूरत ऐं बाक़ाइदा मोटिवेटेड मां इंशाल्लाह त मौक़ो मिलियो त सिंध टीवी जी टीम खे इंशाल्लाह विज़िट कराईंदासीं तव्हां ॾिसी हैरान थींदव त यकीन कयो त पाकिस्तान में 60-70% आवाम उहा फैसिलिटीज़ अफोर्ड नथी करे सघे जेको असां उन यतीम ॿारनि खे ॾियूं था उन्हनि जो कॉन्फिडेंस लेवल तव्हां चेक कजो त उहो इन सेटअप में अची करे केतिरा मोटिवेट थिया आहिनि यकीन कयो हे पंहिंजी ज़िमेदारी सम्झी कयूं था ऐं पाकिस्तानी क़ौम बि मतिलबु तव्हां अंदाज़ो हणो त चैरिटी ॾियण में पाकिस्तानी क़ौम दुनिया जा जेके अमीर तरीन मुल्क आहिनि उन्हनि में शामिल आहे असां पाकिस्तान नंबर 1 आहे ऐं पाकिस्तान पंहिंजी GDP जो पंहिंजी बजट जो 1.3% डोनेट कंदो आहे अगरि कंपेयर कयूं असां बराबरि असांजो पड़ोसी मुल्क इंडिया सां त उन खां 100 गुना वधीक पाकिस्तानी क़ौम चैरिटी करे थी
तब इन में को डाउट ना आहे, पर उनखे तवज्जो ॾियण जी ज़रूरत आहे त जीअं ऑर्गेनाइजेशन खे, जीअं इदारे खे तव्हां चेटी कयो था, आया उहो माशरे में उनजो इम्पैक्ट नज़र अचे थो या नथो अचे? सही, सो उहा ई त मां ॻाल्हि कई, तॾहिं मां तव्हांखे सवाल कयो कि जॾहिं असां कुझु डोनेट कंदा आहियूं त डाउट हूंदो आहे। जी छो त अॼुकल्ह असांजी जेका डोनेशन आहे उहा इलाही ग़लति मक़सदनि जे लाइ बि इस्तेमालु थिए पई, त इन करे जेकॾहिं तव्हां कंहिं ॿार जी किफ़ालत खणो था त कम अज़ कम पक हुजे त हा मां हिन ॿार जी खणां पियो, त मां सम्झां थी अव्हां जो हिकिड़ो तमामु बहितरीनु क़दम आहे त मालिक खे ख़बर आहे त हू कंहिंखे ॾिए पियो, ऐं हू जेको ॿारु आहे उनजी रिपोर्ट छा आहे, हुनजी कारकर्दगी छा आहे, त इहो तमामु सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, आगोश जी मां ॻाल्हि कई त आगोश जा जेके सेंटर्स आहिनि उहे कहिड़े कहिड़े हंधि आहिनि, जेकॾहिं कोई राब्तो करणु चाहे या? जी हाँ, आगोश सेंटर पाकिस्तान में 12 आगोश सेंटर्स आहिनि, टोटल 12 जी टोटल 12 आहिनि। असांजे सिंध सूबे में 3 आहिनि, पर 3 ऑपरेशनल न आहिनि। कराची जो जेको असांजो आगोश सेंटर आहे 2-3 महीना उनखे लॻंदा, अञा उहो फिनिशिंग फेज़ में आहे, माना कराची वञण तयार न थियो। जी बिल्कुलु तयार न थियो। उनखे अलावा हिकिड़ो मटियारी हाल में ज़ेर तामीर आहे, ॿियो कश्मीर में ज़ेर तामीर आहे। जी सही, माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि आहे। अलाह करे तव्हांजो जेको मक़सदु आहे अवां उन में कामयाबु थियो ऐं अवां जेका रिथा रिथी आहे उहा अञा वधीक अॻिते वधे, ऐं ॿारनि जी जीअं मां किफ़ालत कयो पिया, अलाह करे त ईअं ई कंदा रहो, छो त यकीन कयो दीन इस्लाम में जेतिरो अजर कंहिं यतीम जी किफ़ालत करण जो आहे एतिरो कंहिं बि अमल जो कोन आहे। सो अलाह साईं यकीनन अजर ॾींदो। इन में रिज़ल्ट जेको आहे न, रिज़ल्ट ओरिएंटेड माण्हू थियणु खपे। अलाह साईं, अलाह जे नबी चई छॾियो आहे त अगरि तव्हां कंहिं यतीम जे सर ते शफ़क़त जो हथु रखंदो, जन्नत तव्हांजी आहे, जन्नत तव्हांजी आहे। जन्नत जा दरवाज़ा तव्हांजे लाइ। त असांखे जन्नत खपे, छो जो नबी साईं पाण यतीम हुयो। असां सभिनि खे ख़बर आहे त नबी साईं जी विलादत थी त नबी साईं जे सिर ते वालिद जो सायो न हुयो। उनखे इन शइ खे सम्झी करे इहा हदीस या इहो बयानु ॾिनो त जंहिं यतीम जी कफ़ालत कई उहो ऐं मां जन्नत जे ॾींहुं ईअं हूंदासीं। ख़िदमत फाउंडेशन जो मोटो या थीम लाइन भी इहा आहे त कफ़ालत यतीम से जन्नत का हुसूल भी, रफ़ाक़त रसूल भी। वाह वाह, तमामु सुहिणी मां ॻाल्हि कई आहे, तमामु सुठी ॻाल्हि कई। अॼु हिकिड़ो आलम इस्लाम जे लाइ असां सभिनी जे लाइ हिकिड़ो ॿियो ख़ासि ॾींहुं बि आहे, ऐं अॼु आहे इमाम हसन अलैहिस्सलाम जे विलादत बासादत जो ॾींहुं आहे। यकीनन असांजे लाइ इन खां वॾो को सुहिणो ऐं को बहितरीनु ॾींहुं नथो थी सघे। सो इन बारे सां असांजी कचहरी हले पई। सैयद इमरान रज़ा ज़ैदी साहिब सां पर इहो सिलसिलो अध में टुटी पियो, छो त वरी कुझु ख़ासि ॾींहुं लाज़िम आहे, यतीमनि जो ज़िक्र बि ज़रूरी आहे, ऐं उन्हनि जी किफ़ालत जेकॾहिं केरु करे थो ऐं इन हवाले सां बूतो भाए थो, त मां सभिनी खे इहा ई दरख़्वास्त कंदसि अवां ज़रूरु किफ़ालत कयो, छो त नबी साईं जन जो फरमान आहे त उहो इंसानु जन्नत में मूंसां गॾु हूंदो जेको कंहिं यतीम खे सहारो ॾींदो या यतीम जो भरिजियलु थींदो। ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं, ऐं ॻाल्हि हले पई हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम जे ज़िंदगी जे हवाले से। सर एक चीज़ जानना चाहूँगी कि इमाम हसन अलैहिस्सलाम की नज़र में दुनिया कैसी थी, वो दुनिया को किस नज़र से देखा करते थे? इमाम हसन अलैहिस्सलाम की, जैसे मैंने पहले अर्ज़ किया था कि इंतहाई सादा ज़िंदगी थी। बेशक। और अगर पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस पर हम गौर करें तो पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि दुनिया मोमिन के लिए कैद खाना है और काफिर के लिए जन्नत है। तो एक रोज़ रिवायत मिलती है कि इमाम हसन अलैहिस्सलाम बहुत अच्छा लिबास पहने हुए तशरीफ़ ले जा रहे थे। तो एक यहूदी ने देखा कि जिसने पुराना लिबास पहना हुआ था, उसने कहा कि इस वक्त तो ऐसा मालूम होता है कि ये दुनिया आपके लिए जन्नत है और मेरे लिए जहन्नुम है। तो इमाम हसन अलैहिस्सलाम ने फरमाया क्यों? उसने कहा कि आपके नाना ने फरमाया है कि दुनिया मोमिन के लिए कैद खाना है और काफिर के लिए जन्नत है। आप तो इस वक्त बहुत अच्छा लिबास पहने हुए हैं और मैं बहुत पुराना लिबास पहना हुआ, ये दुनिया आपके लिए जन्नत है और मेरे लिए जहन्नुम है। इमाम ने फरमाया कि इस लिबास की कोई भी अहमियत नहीं है, परवरदिगार आलम ने आखिरत की ज़िंदगी में हमारे लिए बेहतरीन नेमतें रखी हुई हैं। क्या कहने, और जो तूने लिबास पहना हुआ है पुराना, इससे ज़्यादा अजाब तेरे लिए आखिरत में है। तो उसने कहा कि वाकई आपके नाना ने सच फरमाया है, दुनिया मोमिन के लिए कैद खाना है और काफिर के लिए जन्नत है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। और यही वो तालीमात हैं कि जिन पर हम अमल कर लें तो शायद ज़िंदगी में जो सुकून की तलाश में मारे मारे फिरते हैं ना, वो हमें इसी दुनिया में मिल जाए, इसी जगह पर मिल जाए, लेकिन वो सुकून हमें नहीं मिल पाता क्योंकि हम उन तालीमात को समझ नहीं पाए या उन पर अमल पेरा नहीं हुए। बहरहाल मज़ीद गुफ्तगू को हम आगे कंटिन्यू करेंगे। शाहरुख रज़ा हमारे साथ मौजूद हैं। किबला जगह माइक शाहरुख के लिए तो वक्त की कमी के बायस मैं चाहूँगी कि 2 अशार प्लीज़ आप पढ़िएगा। नाते रसूल के अशार आपकी समात की नज़र करूँगा क्योंकि ज़िक्र मुकम्मल नहीं होता जब तक रसूल खुदा का जिक्र ना हो। तो पेश करो नहायत इख्तिसार के साथ। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। चमने आमदे खैरुल वरा
جب خبر پائی چمن آمد خیر الورا کی جب خبر پائی چمن نے آمد خیر الورا کی جب خبر پائی تو پے تعظیم خوشبو پھول سے باہر نکل آئی. اختصار کے ساتھ شعر دیکھیے گا. خدا کیا ہے یہ انسان کیا ہے دنیا کسی کو کہتے ہیں رسول محترم نے ہر حقیقت ہم کو سمجھائی چمن میں آمد خیر الورا کی جب خبر پائی. بہت شکریہ. کیا کہنے ہیں, بہت خوب ماشاءاللہ, بہت خوبصورت آپ کا انداز. ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो सैयद इमरान रज़ा ज़ैदी साहब का जारी हुयो ऐं उन ई सिलसिले के मां अॻिते वधाईंदमि. ये आपसे जानना चाहूँगी कि हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम कुरान पाक की तर्जुमानी किस तरह किया करते थे, कुछ इस पर रोशनी डालेंगे आप प्लीज़. अगर तारीख़ पर हम गौर करें और रिवायात पर गौर करें तो एक रिवायत ये मिलती है कि जब भी पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर वही नाजिल होती थी तो इमाम हसन अलैहिस्सलाम का बचपना है, फ़ौरन घर तशरीफ़ लाते थे और अपनी वालिदा गिरामी हज़रत फ़ातिमा सलाम अलैहा को बताते थे कि आज नाना पर ये वही नाजिल हुई है. और जब हज़रत अली अलैहिस्सलाम घर तशरीफ़ लाते थे तो हज़रत फ़ातिमा कहती थी कि या अली आज मेरे बाबा पर अल्लाह ने ये वही नाजिल फरमाई है. क्या कहने, सुभान तो हज़रत अली अलैहिस्सलाम हैरान रह जाते थे कि और कहते थे कि बिन्ते रसूल आपको कैसे मालूम, आपको कैसे मालूम. बिल्कुल. तो शहजादी कौनैन फरमाती कहती कि मेरा बेटा हसन आकर वही की तर्जुमानी करता है. सुभान अल्लाह. तो हज़रत अली अलैहिस्सलाम ने तय किया कि मैं भी तो देखूं कि मेरा बेटा इस बचपने के आलम में किस तरह वही की तर्जुमानी करता है. लिहाजा एक रोज़ इमाम हसन के घर आने से पहले हज़रत अली अलैहिस्सलाम तशरीफ़ ले आए और एक गोशे में आकर बैठ गए. इमाम हसन अलैहिस्सलाम अपने मामूल के मुताबिक तशरीफ़ लाए और आने के बाद अर्ज़ करते हैं मादर गिरामी आज नाना पर परवरदिगार आलम ने ये वही नाजिल फरमाई है. वही बयान कर रहे थे कि ज़बान में लुकनत महसूस हुई तो फ़ौरन अर्ज़ करते हैं कि मादर गिरामी ऐसा मालूम होता है कोई बुज़ुर्ग मुझे देख रहे हैं. हज़रत अली अलैहिस्सलाम बाहर तशरीफ़ लाए, अपने फ़र्जंद को उठाया, सीने से लगाया और कहा कि मेरा बेटा हसन बिल्कुल उसी तरह वही की तर्जुमानी कर रहा है जिस तरह अल्लाह ने अपने रसूल पर वही नाजिल फरमाई थी. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. बड़ी ही खूबसूरत बात पर देखें कि इख्तिताम का वक्त भी नज़दीक आ पहुँचा है. बहुत शुक्रिया आपका कि आपने ख़ास वक्त दिया. हाजी मखना फ़कीर वॾी महिरबानी, अवां जी सलमान साहब वॾी महिरबानी, अवां जी शाहरुख और जमील अब्बास बहुत शुक्रिया आपका कि आप लोग यहाँ पर तशरीफ़ लाए. व्यूवर्स हिन नशियात जो वक़्तु अॼु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं मां खे ॿुधाईंदी हलां त हिन नशियात खे अवां ताईं पहुचाइण में जिन जो सहकार हासिल हुयो उन में करशी जामे शीरी, टेलीनो 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, उनखे अलावा ऑलपर्स क्रीम ऐं रूहब्सा वारनि जे सहकार सां इहे नशियात अवां ताईं पहुचाई वई ऐं यूफोन वारनि जो ताउन पिणु हिन नशियात खे अॻिते पहुचाइण में हासिल रहियो. ऐं यूफोन जी हिकिड़ी तमामु बहितरीन ऑफर आहे. तव्हां सुपर कार्ड जॾहिं ख़रीद कंदा आहियो त सुपर कार्ड 599 रुपीज़ जो आहे. ख़ुशख़बरी इहा आहे त हिन ते को बि टैक्स हिन महिल ताईं लागू कोन कयो वियो आहे, बल्कि एडवांटेज इहो आहे त जेकॾहिं हाणे अवां सुपर कार्ड ख़रीद कंदो त पोइ अव्हांखे 500 MB इंटरनेट मिलंदी. अवां लाइव कॉल्स करे सघो था, लाइव स्ट्रीमिंग ऐं वीडियोज़ डाउनलोडिंग जेको अवां करणु चाहियो अवां बिल्कुलु करे सघो था. तमामु बहितरीन ऑफर आहे. यूफोन वारनि जो चवणु आहे त नो एडिशनल चार्जिस ऐं वैसी की वैसी बेफ़िक्री. उनखां पोइ कुझु ई देरि खां पोइ यकीनन असां सभई मिली करे इफ़्तारी कंदासीं ऐं जामे शीरी कॉट हाणे अची वियो आहे सभिनी खे रिफ्रेश करण जे लाइ. जामे शीरी कॉट लाइट रिफ्रेशिंग करशी जामे शीरी. इन कॉट जे ईंदे ई फ़िज़ा में रिफ्रेशिंग जो अहसासु पैदा थींदो आहे
ऐं इन ॻाल्हि जी ख़ुशी थींदी आहे त कुझु ई वक़्त खां पोइ असां सभई मिली करे इफ़्तारी कंदासीं ऐं इफ़्तारी में रिफ्रेशमेंट जो अहसासु हूंदो करशी जामे शीरी सां। करशी जामे शीरी तमामु बहितरीनु आहे, गुलाब ऐं संदल मां तयारु कयो वेंदो आहे करशी जामे शीरी खे, ऐं इन में पाणी जो हिकिड़ो फुड़ो बि शामिल न हूंदो आहे, यानी कि बिल्कुलु प्योर आहे। इन करे इन जो ज़ाइक़ो, इन जी ख़ुशबू ऐं सिहत बख़्श आहे। इन करे कुझु ई देरि खां पोइ मिली करे असां सभई यकीनन इफ़्तारी में करशी जामे शीरी पीअंदासीं। फ़िलहाल अमां खां इजाज़त वठंदसि, हयाती बख़ैर, ज़िंदगी साधनो। त आख़िर में हाजी मखणे फ़क़ीर जे आवाज़ में अवां जे लाइ नातिया कलाम छॾियूं वेंदसि ऐं इंशाअल्लाह सुभाणे अवां सां मुलाक़ात थींदी। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। बिस्मिल्लाह। जहिड़े तरीक़े सां इमाम हसन अलैहिस्सलाम जो ज़िक्र हले पियो उन मुताबिक़ ई क़सीदो शरीफ़ आहे। कॾहिं पंहिंजे पाकनि कुल्हनि ते चढ़ाए, कॾहिं पंहिंजे पाकनि कुल्हनि ते चढ़ाए, ॾेई प्यार जन जा सठई नाज़नाना, उहे अॼु अव्हां जा बच्चा, अॼु अव्हां जे, उहे अॼु अव्हां जा बच्चा, अॼु अव्हां जे। मदीने शहर मां थियनि था रवाना, कॾहिं पंहिंजे पाकनि कुल्हनि ते चढ़ाए, मदीनो छॾियूं था वञो मोकिलायूं, मिठा तुंहिंजूं ॻाल्हियूं मिठियूं यादि आयो, मदीनो छॾियूं था वञो मोकिलायूं, मिठा तुंहिंजूं ॻाल्हियूं मिठियूं यादि आयो, मिठियूं यादि आयो, चपन ऐं गलनि ते चुमियूं ॾेई चयो हुए, चपन ऐं गलनि ते चुमियूं ॾेई चयो हुए, बच्चा मुंहिंजी उम्मत ऐं परतल थी बाना, कॾहिं पंहिंजे पाकनि कुल्हनि ते चढ़ाए, फेरायो वा क़िस्मत ॾुखे फ़ासिले सां, सजण दुआ कजां पियो सॼे काफ़िले सां, सॼे काफ़िले सां, असीं माणे मंज़िल, असीं माणे मंज़िल वञी ख़ैर सां शल, अॼों करबला जे अंदर ख़ीमा खाना, कॾहिं पंहिंजे पाकनि कुल्हनि ते चढ़ाए, बहादुर थी मुहड़ो ॾिबो हर बला खे, वसायूं था मखणा वञी करबला खे, बहादुर थी मुहड़ो ॾिबो हर बला खे, वसायूं था मखणा वञी करबला खे, वञी करबला खे, भली को ख़फ़ा थी वञे बेवफ़ा थी, वञी को ख़फ़ा थी, भली को ख़फ़ा थी वञे बेवफ़ा थी, ॾिबा कोन कंहिंखे ॾोरा पाए ताना, कॾहिं पंहिंजे पाकनि
कुल्हन ते चढ़ाए ॾई प्यार जन जा सठई नाज़नाना उहे अॼु अव्हां जा बचा अॼु अव्हां जे मदीने शहर मां थियल था रवाना कॾहिं पंहिंजे पाकर कुल्हन ते चढ़ाए Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक